वक़ाल अल्लाहु तबारक व तआला व इब्राहीम अल्लज़ी वफ़्फ़ा वक़ाल फ़ी मक़ामिन आख़र लन यनालल्लाह लुहूमुहा वला दिमाउहा वलाकिन यनालुहु तक़वा मिनकुम। हर किस्म जी हमद सना वॾाई वाखाणी तारीफ़ अकेले अल्लाह रब्बुल आलमीन जे लाइ। बेहिसाब बेशुमार अणगणिया अणखुट लातादाद दुरूद ऐं सलाम हुजनि आख़िरी नबी सय्यदुल अंबिया ख़ातमुन नबिय्यीन प्यारे मिठड़े सोहणे मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी ज़ाते मुक़द्दस से मेहरबान साथियों, उमूमी तौर ते पाण पंहिंजी पहुच मुताबिक़ पंहिंजे वस आहर या पंहिंजी सोच मुताबिक़ या कॾहिं कॾहिं पंहिंजी ज़रूरत मुताबिक़ या पंहिंजे शौक़ मुताबिक़ सालाना तौर ते हिकिड़ी इबादत जी अहम तरीन ॻाल्हि, अहम तरीन अमल जंहिंखे पाण क़ुर्बानी चऊं था, उहा क़ुर्बानी पाण कंदा आहियूं। क़ुर्बानी करणु ऐं क़ुर्बानी ॾियणु, इन ॿिनि जुमलनि खे जेकॾहिं सोचींदो त क़ुर्बानी करण जे पोयां बि क़ुर्बानी ॾियण जो जज़्बो आहे। कॾहिं कॾहिं ज़ाहिरी शयूं मंज़र या कॾहिं कॾहिं कंहिं शइ जो पसे मंज़र या उन जी बुनियाद या उन जी यादगार या उन जी तारीख़ मौजूदु हूंदी आहे या दास्तान मौजूदु हूंदी आहे या उन जो को सबबु मौजूदु हूंदो आहे। हीअ जेको पाण क़ुर्बानी कयूं था इन जी हिकिड़ी तारीख़ बि मौजूदु आहे, इन जो हिकिड़ो सबबु बि मौजूदु आहे। इहा हिकिड़ी ख़ूबसूरत तरीन यादगार बि आहे जेका अल्लाह जे तरफ़ां तय थियल आहे। अल्लाह रब्बुल आलमीन जे तरफ़ां अल्लाह रब्बुल आलमीन किन जायनि खे किन जॻहनि खे अल्लाह रब्बुल आलमीन हिकिड़ो ख़ूबसूरत हिकिड़ो तक़द्दुस वारो हिकिड़ो पाकीज़ा मक़ाम ॾिए थो। वरी अल्लाह रब्बुल आलमीन पंहिंजी मख़लूक़ मंझां चूंड करे कंहिं निस्बत में कंहिं फ़ज़ीलत में कंहिं रुतबे में उन मख़लूक़ खे या त कंहिं वाक़े जी बुनियाद ते या कंहिं फ़ज़ल जी बुनियाद ते या कंहिं इनाम इकराम जी बुनियाद ते या कंहिं ख़ुसूसी हवाले सां इम्तियाज़ी सिफ़त जे तौर ते उन मख़लूक़ जो दर्जो बि बुलंद करे थो। वरी अल्लाह रब्बुल आलमीन उन मख़लूक़ात मंझां इंसाननि जी बि तारीख़ ज़िक्र कई आहे। इन मख़लूक़ात जो अज़ीम तरीन तबिक़ो मुक़द्दस तरीन तबिक़ो जेको आहे उहो मुंहिंजो अव्हांजो बल्कि हर मुस्लमान जो अक़ीदो आहे, उहो अंबिया किराम जो तबिक़ो आहे, नबियनि सगोरनि जी जमात आहे। क़ुरान मजीद हिकिड़ी तवील तारीख़ ज़िक्र कई आहे ऐं उहा तारीख़ अल्लाह रब्बुल आलमीन क़ुरान मजीद अल्लाह जो कलाम आहे, अल्लाह जी सिफ़त आहे। इहो को हथरादू ठहियल को नाविल कोन्हे, को ड्रामो कोन्हे, को तख़यलाती उनसुर कोन्हे जंहिंमें तय थियल शयूं हुजनि ऐं जंहिंजी काट पीट कंदे साल साल लॻनि ऐं पंहिंजी मर्ज़ी पंहिंजी ख़्वाहिश मुताबिक़ उन कहाणी खे मोड़ ॾिनो वञे या वरी माण्हुनि जी दिलचस्पी मुताबिक़ या माण्हुनि जी ज़रूरत मुताबिक़ या माण्हुनि जे मिज़ाज मुताबिक़ उन आखाणी उन कहाणी खे फ़र्ज़ी किरदार ॾेई फ़र्ज़ी नाला ॾेई या शोहरत जी बुनियाद ते या लफ़ाज़ी जी बुनियाद ते हुजे। क़ुरान मजीद अहिड़ो कलाम कोन्हे को, क़ुरान मजीद अल्लाह जी सिफ़त आहे। क़ुरान मजीद तारीख़ खे बि ज़िक्र कयो आहे, इबादतनि जो सबबु बि ज़िक्र कयो आहे, नमाज़ उन जा सबब ज़िक्र कया विया, अहिड़े तरीक़े सां रोज़ो सबब ज़िक्र कया विया, ज़कात उन जो मक़सदु ज़िक्र कयो वियो। अहिड़े तरीक़े सां जेका पाण क़ुर्बानी कयूं था सालनि खां वठी पंहिंजी उमिरि मुताबिक़ पंहिंजी ज़रूरत मुताबिक़ पाण मालूमात रखंदा आयासीं या वरी रस्मी हिकिड़ी शयूं आहिनि जेके हलंदियूं पियूं अचनि पाण ॿुधंदा पिया अचूं, पर इन क़ुर्बानी करण जे पोयां क़ुर्बानी ॾियण जो जज़्बो आहे ऐं इहा हिकिड़ी अज़ीम तरीन तारीख़ मौजूदु आहे। अल्लाह रब्बुल आलमीन पैगम्बरनि मंझां हिकिड़े पैगम्बर जो तज़किरो जेको पाण पूरो साल मुख़्तलिफ़ मौक़े ते मुख़्तलिफ़ उनवान में ज़िक्र कंदा रहंदा आहियूं।
हिन उम्मत जो गहरे मां गहरो ताल्लुक इब्राहिम अलैहिस्सलाम सां आहे। इब्राहिम अलैहिस्सलाम, उन जी उम्मत, उन जो किरदार, हिन उम्मत जो ताल्लुक गहरो रहियो आहे। एतिरे ताईं जो दरूद शरीफ जी अज़मत, फज़ीलत, मक़ाम, अज्र, सवाब ऐं दरूद शरीफ जे करे जेके परेशानियूं, जेके गम, जेके तकलीफ़ूं आहिनि, उन जो मदावो थिए, उन जो इलाज थिए, खोड़ सारियूं हदीसूं मौजूदु आहिनि, खोड़ फज़ीलतूं मौजूदु आहिनि। उन दरूद शरीफ खे जेको मोहम्मद मुस्तफ़ा सेखारियो सहाबा कराम खे, उन जी निस्बत, उन जो टाइटल, उन जो उनवान बि रखियो वियो दरूद इब्राहिमी, जेके पाण नमाज़ जे अंदरि पढ़ूं था। इब्राहिम अलैहिस्सलाम जा तज़किरा रब्बुल आलमीन कया, क़ुरान मजीद में कया आहिनि। उन इब्राहिम अलैहिस्सलाम हिकु हुअण जे बावजूदि, अकेलो हुअण जे बावजूदि, क़ुरान मजीद ज़िक्र कयो त इब्राहिम अलैहिस्सलाम खे अल्लाह उम्मत पियो करार ॾे। आहे अकेलो, पर जेके उम्मत जा कम हुजनि, जेके इज्तिमाई कम हुजनि, जेके जमात जा कम हुजनि, जेके क़ौम जा कम हुजनि, जेके गॾियल कम हुजनि, इहे कम मुख़्तलिफ़ शोबनि जा थियनि था, मुख़्तलिफ़ हैयतनि ऐं हालतनि जा थियनि था। इब्राहिम अलैहिस्सलाम अकेले सर अंजाम ॾिए पियो। अॼु अहीं गौर व फ़िक्र कयूं, कुर्बानी ॾियणु छा आहे? कुर्बानी करण त आसान आहे, कुर्बानी करण जे पोयां कुर्बानी ॾियण जो जज़्बो आहे। इब्राहिम अलैहिस्सलाम, उन जे सुन्नत इब्राहिमी पाण चऊं था कुर्बानी खे, हिकिड़ी निस्बत आहे सुन्नत इब्राहिमी। हालांकि इन फ़लसफ़े खे ॾिसजे, इन सोच ऐं तसवर खे ॾिसजे त सिर्फ़ सुन्नत इब्राहिमी कुर्बानी करण ताईं महदूद न आहे मामिलो। इन कुर्बानी जे पोयां अक़ीदत तौहीद आहे, जेका इब्राहिम अलैहिस्सलाम जी सुञाणप रही। अल्लाह रब्बुल आलमीन कीअं आज़माए थो, अल्लाह रब्बुल आलमीन किथे किथे पंहिंजी तौहीद जो पैगाम कीअं जारी थो कराए। उन जे घर, जंहिं घर जे अंदरि बुत ठहंदा हुजनि, जंहिंजो वालिद इहो कमु कंदो हुजे ऐं मुआशरे में मुख़्तलिफ़ तरह जी पूॼा थींदी हुई। इब्राहिम अलैहिस्सलाम जे दौर में मुख़्तलिफ़ शयुनि जी पूॼा थिए। हिकिड़ा सिज जी पूॼा करण वारा, हिकिड़ा चंड जी पूॼा करण वारा, हिकिड़ा तारनि ऐं उन जी रोशनी मां मुतासिर आहिनि, उन जी ख़ूबसूरती मां मुतासिर आहिनि, उन जी बुलंदी मां मुतासिर आहिनि। हिकिड़ा बाह, उन जी तपश, उन जे साड़नि जे वहम, डप ऐं ख़ौफ़ जे करे उहे बाह जे पूॼा करण में मसरूफ़ ऐं रुधल आहिनि। हिकिड़ा मुख़्तलिफ़ मुजस्समनि, मुख़्तलिफ़ मूर्तियुनि जी निस्बत करे उन्हनि मूर्तियुनि जी पूॼा कनि पिया। हाणे अहिड़े मुआशरे में जिते पूॼा, जिते इबादत करण जा मुख़्तलिफ़ रूप मौजूदु हुजनि, अल्लाह रब्बुल आलमीन इब्राहिम अलैहिस्सलाम जेको एॾो अज़ीम पैगंबर, आज़माइशूं ई आज़माइशूं। अॼु मुंहिंजी अव्हां जी ज़िंदगी में नाशुक्री आहे, मुंहिंजी अव्हां जी ज़िंदगी में मायूसी आहे, मुंहिंजी अव्हां जी ज़िंदगी में नाउमीदी आहे। अॼु बितौर पाण इबादतूं बि कयूं था, ईअं कोन्हे इबादतूं कोन था कयूं, ईअं कोन्हे जो अल्लाह जा घर बिल्कुलु ई वीरान थी विया आहिनि। अल्लाह जा घर आबाद बि आहिनि, इबादतूं बि थियनि पियूं, तिलावतूं बि थियनि पियूं, बहस मुबाहिसा, कचहरियूं ऐं हिक ॿिए खे तज़कीर, नसीहत जूं ॻाल्हियूं बि थियनि पियूं। पर उन जे बावजूदि ज़िंदगी में सुकून कोन्हे, ज़िंदगी में इत्मिनान कोन्हे, ख़्वाहिशात जी भरमार आहे। इहे ख़्वाहिशूं कुर्बान करण पाण सिखिया आहियूं। इब्राहिम अलैहिस्सलाम कुर्बानी ॾियण जो जज़्बो, शयूं कुर्बान करण, किथे किथे आज़माइश आहे, किथे किथे इम्तिहान आहे। रब साईं फरमाए वत्तख़ज़ल्लाहु इब्राहिम ख़लीला, इब्राहिम अलैहिस्सलाम खे अल्लाह पंहिंजो ख़लील बणायो आहे। मुख़्तलिफ़ लफ़्ज़ इस्तेमालु थियनि था अरबी ॿोली जे अंदरि दोस्त जे लाइ, पर हिते जेको लफ़्ज़ इस्तेमालु थिए पियो ख़लील पियो थिए। ज़मील बि थी पिए सघियो, साहिब बि थी पिए सघियो, सदीक स्वाद ते ज़बर सां आहे उहो बि थी पिए सघियो, पर अल्लाह जी हिकमत आहे, अल्लाह जो कलाम आहे। ऐं कमाल हिकमत अल्लाह रब्बुल आलमीन जी आहे त जिते जेको लफ़्ज़ मुनासिब तरीन आहे, कामिल तरीन आहे, अल्लाह रब्बुल आलमीन उन वाक़े जे अंदरि उहो लफ़्ज़ इस्तेमालु थो करे। अल्लाह रब्बुल आलमीन जे तरफ़ां अल्लाह जो कलाम आहे। हाणे वत्तख़ज़ल्लाहु इब्राहिम ख़लीला, इंतिहाई क़रीब तरीन दोस्त। दोस्त जे अंदरि बि कैटेगरी हूंदी आहे, दोस्तियूं, वाबस्तगियूं, ताल्लुकात, रिश्ता, नाता, जमात, मिटी माइटी, ओड़ो पाड़ो, तंज़ीमूं, जमातूं, इन्हनि सभिनी जे अंदरि तव्हांखे बुनियादी तौर ते, फितरी तौर ते, मुआशरती तौर ते, दुनियावी तौर ते तव्हांखे यकीनन हिकिड़ी निस्बत मिलंदी क़राबत जी, वेझड़ाइप जी। उहा वेझड़ाइप तय करे थी पहिरीं कुर्बानियूं, उहा वेझड़ाइप तय करे थी तवजह,
उहा क़राबत तय करे थी तव्हांखे ॾुख सुख जे हवाले सां। इन खां पोइ असां तय कंदा आहियूं, सिंधी पंहिंजे मुहावरे जे अंदरि, पंहिंजे अदबी लिटरेचर में, आम पंहिंजे लोक गुफ़्तगू जे अंदरि पाण चवंदा पग मट यार, अला जिगरी दोस्त। दोस्त त खोड़ हूंदा आहिनि, पर जेको जिगरी दोस्त, पग मट यार, वेझो, इहे निस्बतूं पोयां क़ुर्बानी थियूं घुरनि। वॾी हिकिड़ी दास्तान मौजूदु हूंदी, तालुकात मज़बूत तॾहिं थियनि था। हाणे आऊं अवी अंदाज़ो लॻायूं हिन नफ़्सा नफ़्सी जे दौर में अहिड़े मुआशिरे जे अंदरि इब्राहिम अलैहिस्सलाम जी ज़िंदगी, इब्राहिम अलैहिस्सलाम जो जीअण, इब्राहिम अलैहिस्सलाम जो दुनिया मां वञणु, ज़िंदगी गुज़ारणु, विख विख ते अहिड़ा इम्तिहान जो अञा हिकिड़े इम्तिहान मां गुज़रियो कोन्हे को, वरी ॿियो इम्तिहान। कहाणियुनि मां मुतासिर थियण वारा, असीं ड्रामनि मां मुतासिर थियण वारा, असां ख़्वाहिशी तख़यलाती उनसरनि में जा मुतासिर थियण वारा, क़ुरान मजीद जे वाक़िअनि मां मुतासिर नथा थियूं, पैगंबरनि जी ज़िंदगी मां मुतासिर नथा थियूं। उन्हनि खे कहिड़ा कहिड़ा ॾुख पहुता, उहे कहिड़ियूं तकलीफ़ूं आयूं, उहा ज़िंदगी जेका पल पल ते क़ुर्बानी पई घुरे, ऐं क़ुर्बानी बि अहिड़ी जेका बयान कंदे कंदे, सोचींदे सम्झंदे शायदि पंहिंजो दिलि गुर्दो जिगर पंहिंजो जवाबु ॾेई वञे, जेकॾहिं पाण गहराई सां सोचूं, जेकॾहिं हिसास तौर ते सोचूं। पाण सतही गुफ़्तगू कंदा आहियूं, सतही तौर ते इबादतनि खे पाण ॾिसूं था, नमाज़ आहे पढ़णी आहे, सतही मिज़ाज आहे पंहिंजो, रस्मी मिज़ाज आहे पंहिंजो, क़ुर्बानी आहे करणी आहे। इब्राहिम अलैहिस्सलाम जी ज़िंदगी उनजी क़ुर्बानी जी निस्बत आहे न, त वरी उनजे अक़ीदे ते बि गौर फ़िक्र कयो। इब्राहिम अलैहिस्सलाम गौर फ़िक्र थो करे, सोच वीचार थो करे। क़ुरान मजीद में तफ़सीली ज़िंदगी मौजूदु आहे इब्राहिम अलैहिस्सलाम जी। सोच वीचार आऊं अवी छा था कयूं? उमूमी तौर ते पाण फुज़ूल बेकार क़िस्म जा बहस, जंहिंजो को नतीजो कोन्हे, जंहिंमें पिराइण जे लाइ कुझु नथो मिले। 3-3 कलाक पंहिंजी बिना ब्रेक कचहरी हले थी अहिड़नि मौज़ूअनि ते जंहिंमें को खड़तेल न आहे निकिरणो, जंहिंजो को मक़सदु कोन्हे को। ऐं बाज़ औक़ात असां उहे अदबी या उहे गुफ़्तगू जा जेके आदाब आहिनि न, उन हैयतनि मां बि निकिरी था वञूं, चाहे असांजी जिस्मानी हरकात हुजनि, चाहे ज़बानी असांजी गुफ़्तगू हुजे, या असांजा लहजा ऐं तासुरात हुजनि। हेॾां इब्राहिम अलैहिस्सलाम जी ज़िंदगी, इब्राहिम अलैहिस्सलाम सोच वीचार थो करे, गौर फ़िक्र थो करे, अक़ीदो कोन थो बणाए, सिर्फ़ सोच वीचार आहे, गौर फ़िक्र आहे। त मुआशिरे जे अंदरि हिकिड़ा सिज जा पूजारी आहिनि, हिकिड़ा तारनि जा पूजारी आहिनि, हिकिड़ा चंड मां मुतासिर आहिनि, हिकिड़ा बाम जा ख़ौफ़ाक आहिनि, हिकिड़ा मूर्तियुनि ऐं इन्हनि बुतनि जे हवाले सां मुतासिर आहिनि। अहिड़े मुआशिरे जे अंदरि अल्लाह रब्बुल आलमीन इब्राहिम अलैहिस्सलाम खे निबूअत बि ॾिए, अक़ीदे तौहीद बि ॾिए। हाणे इहो बयानु करणु सवलो हूंदो? पहिरीं आज़माइश त इहा ई थिए थी न, त पूरो मुआशिरो छा चवंदो, माण्हू छा चवंदा। अॼु असांजे मुआशिरे जे अंदरि इहा बाज़ औक़ात गुफ़्तगू मुनासिब हूंदी आहे, यार इंसान खे बितौर शर्म, बितौर निदामत, बितौर शर्मसारी ऐं हया जे जेकॾहिं इंसान वाकई ग़लति आहे त उनखे माण्हुनि जो हया बि करणु घुरिजे, त पोइ इन खां वधीक आहे त अलाह जो हया करे। कॾहिं कॾहिं पाण खां ग़लति कमु थियो वञे, पाण चाहींदा आहियूं त यार माण्हुनि खे ख़बर न पए, माइटनि खे ख़बर न पए, उस्तादनि खे ख़बर न पए, ॻोठ वारनि खे ख़बर न पए। इहे साॻी सोच रखो त अलाह त ॼाणे पियो न, वधीक अलाह हक़दार आहे इन शइ जो अलाह जो हिते हया हुजणु घुरिजे असांखे। इब्राहिम अलैहिस्सलाम इन मुआशिरे जे अंदरि अक़ीदे तौहीद जे हवाले सां शुरूआत थो करे। रब मूंखे हिदायत ॾींदो, रब आहे हिदायत ॾियण वारो। सिज, चंड, तारा इहे माबूद नथा थी सघनि, हालांकि उनजो वालिद छा पियो करे? वालिद जी मईशत बि ऐं वालिद जी शोहरत बि, इहे ॿई शयूं मुनसलिक आहिनि बुत फरोशी सां। शोहरत इहा बि बाज़ औक़ात दुनियावी हवाले सां ॾिसिजे, अल्लाह रब्बुल आलमीन आज़माइश जे तौर ते ॾिए थो, ऐं कॾहिं कॾहिं शोहरत फितने जे तौर ते बि आहे। सिर्फ़ु आज़माइश न, बल्कि फितने वारी कैफ़ियत बि आहे, ख़तरनाक आज़माइश आहे, ख़तरनाक फितनो थी थो वञे जेकॾहिं इंसान शोहरत जो ख़्वाहिश परस्त थी वञे। हाणे अंदाज़ो लॻायो त उहो इब्राहिम अलैहिस्सलाम पहिरीं उनखे
तकलीफ़ कहिड़ी थी पहुचे? उहा पहुचे थी वालिद खां। वालिद बेज़ार थिए थो ऐं वालिद ख़तरो महसूस थो करे ऐं वालिद सां मामिलो इहो ई आहे त मुआशरे जे अंदरि मुंहिंजी शोहरत इहा, मुंहिंजी मईशत इहा, कारोबार। अॼु बि दुनिया जे अंदरि मफ़ाद परस्ती में इंतिहाई जेकॾहिं सबब में वञो, गहराई में वञो, वॾनि वॾनि मामलात जे पोयां तव्हांखे मईशत मिलंदी। माशी मफ़ाद, कारोबारी मफ़ाद, या पोइ शोहरत, या पोइ ख़्वाहिशात जी भरमार, इन्हनि टिनि चइनि शयुनि खां अलावा दुनिया किरां वञे ई नथी, हिते ई पई घुमे फिरे। हाणे हिते उहो वालिद पंहिंजे पुट इब्राहिम अलैहिस्सलाम खे पहिरीं सम्झाए थो, पोइ धमकियूं थो ॾिए, पोइ इंतिहाई कदम ॾांहुं थो वञे। हीउ क़ुर मजीद बयानु कयो। बचा हाणे घणो थियो, हाणे इहा तौहीद, इहो तौहीद जो पैगाम बर्दाश्त कोन कबो। या त तूं मूंखे छॾे हलियो वञ, या तोखे पत्थर हणी हणी करे मारे छॾींदुसि। क़ुर मजीद ज़िक्र कयो आहे। अल्लाह रब्बुल आलमीन चयो त तव्हांजे लाइ इब्राहिम अलैहिस्सलाम जी ज़िंदगी जे अंदरि हिकिड़ो ख़ूबसूरत नमूनो मौजूदु आहे। अल्लाह रब्बुल आलमीन चए पियो। हाणे सोचो त इहे जुमला बर्दाश्त जोगा हूंदा, दिलि ते केॾो गहरो ज़ख़्म हूंदो। हिकिड़ा हूंदा जिस्मानी ज़ख़्म, इहे जिस्मानी ज़ख़्म, हादसाती ज़ख़्म, बीमारी जा ज़ख़्म, इन खां वधीक ख़तरनाक उहे ज़ख़्म आहिनि जेके जीउ खे झोरे छॾे, जेके रूह खे लॻंदा हुजनि, जंहिंमां रूह ज़ख़्मी थींदो हुजे, जंहिंमें ज़हन मुतासिर थींदो हुजे, जंहिंमें इंसान वटि सभु कुझु हुअण जे बावजूदि इंसान खे इत्मिनान कोन्हे को, जंहिंमें इंसान वटि हुजूम हुअण जे बावजूदि इंसान पंहिंजे पाण खे तनहा महसूस करे। इहे हूंदा आहिनि रूह जा ज़ख़्म, इहे हूंदा आहिनि दिलि जा ज़ख़्म, इहे हूंदा आहिनि ज़हन जा ज़ख़्म। ऐं ही वालिद जे तरफ़ां जेको जुमिलो अचे पियो न त बचाओ तोखे पत्थर हणी हणी मारे छॾींदुसि, इहो जीउ खे झोरींदड़ ज़ख़्म आहे। इहा मामूली शइ कान्हे का। ऐं मामला अॻिते वधंदा विया। इब्राहिम अलैहिस्सलाम तौहीद जो मुबल्लिग़ हुअण, इब्राहिम अलैहिस्सलाम जी ज़िंदगी ॾिसो, जाइ जाइ ते पैगाम ॾींदो रहियो, सम्झाईंदो रहियो, पर पीउ मुतासिर नथो थिए। तकलीफ़ जोगी ॻाल्हि आहे। माण्हू तानो मेणो था ॾियनि, मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु बाज़ार मां वञनि, मार्केट मां वेंदा हुजनि, सीरत जे उमूमी किताबनि में मौजूदु, मुस्नद अहमद जे अंदरि मौजूदु, रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकिड़े माण्हू खे रस्ते रोकंदे, हलंदे रस्ते मां हिकिड़े माण्हू खे रोके करे वॾे अदब सां, एतिराम सां ऐं मोहम्मद मुस्तफ़ा जो ॻाल्हाइणु, मोहम्मद मुस्तफ़ा जो सम्झाइणु, मोहम्मद मुस्तफ़ा जो मुखातिब थियणु, हर हिकु अदा ते असां क़ुर्बान वञूं। रसूल करीम चए थो मूंखे सुञाणो था? हा साईं, तव्हांखे बिल्कुलु सुञाणो था। केरु न सुञाणींदो हूंदो मोहम्मद मुस्तफ़ा सां। ऐं अल्लाह जो पैगंबर आहियां, ही अल्लाह जो पैगाम, ही तौहीद जो पैगाम तव्हांखे ॾियां थो, हिन खे क़बूल कयो, कामयाब थी वेंदो। अञा उहे 4 विखूं अॻिते ई खयूं आहिनि। उन माण्हू वटि ई पोयां हिकिड़ो अमरा अचे थो, उहो अची थो मिलेसि, जे इन खे सुञाणो था जेको वियो पिए, ऐं पोइ मूंखे सुञाणो था? बिल्कुलु वाह, तव्हांखे सुञाणो था। हीउ मुंहिंजो भाइटियो आहे, आउं इन जो चाचो आहियां। नऊज़ बिल्ला, नऊज़ बिल्ला। इन मुंहिंजे भाइटे जी ॻाल्हि खे यकीन जोगो न सम्झो, इनखे क़बूल न कजो। हुन त अञा बि घणा लफ़्ज़ चया, नऊज़ बिल्ला ही कूड़ो आहे, ही बेदीन थी वियो आहे। कंहिंजे बारे में? मोहम्मद मुस्तफ़ा जे बारे में। अॼु आऊं अहीं दुनिया में गुफ़्तगू कंदा आहियूं, कंहिंजे बारे में राय ॾींदा आहियूं, इहे लफ़्ज़ जेकॾहिं नौजवानो ख़ासि तौर ते पाण, को चाचो, को मामो, को वॾो, को मुअज़्ज़िज़, को ओड़ो पाड़ो, रसूल अकरम फरमायो जेको वॾनि जो अदब एतिराम नथो करे असां मां नाहे, ऐं जेको नंढनि ते शफ़क़त नथो करे। इस्लाम केॾो ख़ूबसूरत आहे। उहो पोयों हमरा अची चए थो आउं चाचो आहियां, ही भाइटियो आहे, नऊज़ बिल्लाह जी ॻाल्हि खे न क़बूल कजो। उहो पोयां जेको हमरा हुन सां गुफ़्तगू पियो करे, उहो बदबख़्त अबू लहब आहे, बावजूदु चाचो आहे। क़ुर मजीद उनजी बदबख़्ती खे ऐं उन अंजाम खे क़ुर मजीद ज़िक्र कयो आहे। उमूमी तौर ते तव्हां सूरतूं ॿुधंदा रहंदा आहियो, पढ़ंदा रहंदा आहियो, तब्बत यदा अबी लहब व तब, उहो इन सिलसिले जे अंदरि आहे। हेॾां इब्राहिम अलैहिस्सलाम खे तकलीफ़ूं अचनि पियूं, वालिद ला तालकी करे, पर ला तालकी सिर्फ़ काफ़ी न आहे,
बल्कि धमकियूं ॾे, माराइण जी ॻाल्हि करे, पत्थर हणी हणी करे, पर हेॾां पुट छा थो चए। इन जे बावजूद पुट जो अदब ॾिसो, ही पुट हुअण जी निस्बत में, ही औलाद हुअण जी निस्बत में इब्राहिम अलैहिस्सलाम जो किरदार, यानी इब्राहिम अलैहिस्सलाम औलाद हुअण जी निस्बत। पोइ बि चए थो या अबती, मुंहिंजा बाबा, अदब नथो विञाए। अहिड़ी बेअदबी वारी गुफ्तगू इन मौके ते बि कोन थो करे। कुरान मजीद पूरो पढ़ो, कुरान मजीद जे अंदर पैगंबर काफरन सां मुखातिब थिया। पैगंबर काफरन जूं ॿ कैटेगरियूं, हिकिड़ा उहे काफर जेके अक़ीदतन काफिर आहिनि पर पैगंबरनि सां दुश्मनी नथा कनि, गैर मुस्लिम आहिनि, काफिर आहिनि, पर पैगंबर सां दुश्मनी न पिया कनि, विढ़नि न पिया। ऐं हिकिड़ा उहे जेके दुश्मनी कनि पिया, विढ़नि बि पिया, मुखालिफ़ बि आहिनि, तकलीफ़ूं बि ॾियनि पिया। कुरान मजीद पढ़ूं, मोहम्मद मुस्तफ़ा जी सीरत पढ़ूं, हदीस जे किताबनि जो मुतालो कयूं, अहिड़ी कंडीशन, अहिड़ी हालत हुअण जे बावजूद को पैगंबर अहिड़े अंदाज में गुफ्तगू नथो करे जेका नामुनासिब हुजे। अॼु मुंहिंजो अवां जो मुखातिब थियण जो अंदाज़ छा आहे? अॼु असांजा लहजा छा आहिनि? असांजा लफ़्ज़ छा आहिनि? वरी तव्हां मूसा अलैहिस्सलाम जो वाक़ियो ॾिसो, कुर्बानी ॾियणु, उहा कुर्बानी तव्हां किथे किथे पंहिंजे लहजनि जी ॾींदो, ॾियणी पवंदी, पंहिंजे मिज़ाज जी ॾींदो। तबियत कुझु ॿी आहे, फितरत कुझु ॿी आहे, नेचर कुझु ॿी आहे, पर बर्दाश्त, सब्र, सहप। इब्राहिम अलैहिस्सलाम मुखातिब थिए थो, मुनाज़राना अंदाज़, मुनाज़रो पियो थिए, मुखातिब थियण जो अंदाज़। साम्हूं केरु आहे? बादशाह, काफर, ज़ालिम, अददी अक्सरत कान्हे का, गुफ्तगू थिए पई, ऐं गुफ्तगू में इब्राहिम अलैहिस्सलाम पंहिंजे रब जो तारुफ़ थो कराए। इहो वाक़ियो कुरान मजीद जो अथव। सिर्फ़ कुर्बानी करण ताईं महदूद न आहे इब्राहिम अलैहिस्सलाम जी ज़िंदगी, कुर्बानी ॾियणु आहे कुर्बानी करण जे पोयां बि। उहो कुर्बानी ॾियणु पाण सिखिया किथे आहियूं? उहो पाण ते पंहिंजे मिज़ाज ते काबू किथे आहे, कंट्रोल किथे आहे? हाणे इब्राहिम अलैहिस्सलाम चए थो मुंहिंजो रब उहो आहे जेको जियारे बि थो ऐं मारे बि थो। हाणे ॾिसो न, पाण फ़लसफ़ो, मंतिक, इल्म कलाम, अकुल जी ड्रोड़, हेरा फेरी, लफ़्ज़, मिज़ाज, ख़ामोशी, कंहिंखे ख़ामोश कराइण असां सम्झंदा कयूं ख़ामोश थी वियो त हारजी वियो। हर जाइ ते ईअं ख़ामोशी कान्हे का। इब्राहिम अलैहिस्सलाम चए थो मुंहिंजो रब उहो आहे जेको जियारे बि थो ऐं मारे बि थो। निमरूद छा चयो? तारीख़ी जेको नालो आयो हिस्ट्री जे अंदरि, उन बादशाह निमरूद छा थो चए? हाणे हुन त पंहिंजे अकुल जी ड्रोड़ कई न, हुन त पंहिंजो फ़लसफ़ो पेश कयो न, हुन त लफ़ाज़ी शइ पेश कई जंहिंमां आम माण्हू जज़्बाती तौर ते मुतासिर थिए। जज़्बाती न थियो, संजीदा थियो, सोच वीचार वारा थियो, गौर फिक्र वारा थियो। हुन जवाब में छा चयो? चई आउं बि मारियां जियारियां थो। हाणे उहो निमरूद कीअं मारे जियारे? इब्राहिम अलैहिस्सलाम इन जे जवाब जे पोयां न वियो। कुरान में जीत इहो ई थो ॾसे न। इब्राहिम अलैहिस्सलाम ईअं कोन थियो, न मुंहिंजो मतिलबु हीअं आहे, तुंहिंजो मतिलबु हीअं आहे, आउं हीअं थो चवां, ऐं हूं थो चवां। इहे ॻाल्हियूं त न आयूं न कुरान मजीद में। उहो सुवाल उते छुटो, उहो जवाब क़ाबिल क़बूल न हुयो, उहो जवाब उन निस्बत में न हो। पर इब्राहिम अलैहिस्सलाम वरी ॿियो सुवाल कयो, मुंहिंजो रब उहो आहे जेको सिज खे ओभर खां उभारे ओलह में लाहे, मग़रिब में लाहे। हाणे इन जो जवाब उन फ़लसफ़े वटि बि कोन हो। कॾहिं कॾहिं हिकिड़ो मुहावरो उर्दू जे अंदरि बि इस्तेमालु थिए थो, माण्हू सिंधी में बि इस्तेमालु थिए थो, मुहावरा हर ॿोली में इस्तेमालु थिए थो, क़ुरान मजीद इस्तेमालु कया आहिनि। वार जी खल लाहिण, वार जी खल त कोन लहंदी न। हिकिड़ा माण्हू ॻाल्हियुनि जे पोयां, हिकिड़ा माण्हू बहस मुबाहिसे जे पोयां, हिकिड़ा माण्हू माण्हुनि जे ईअं पोयां लॻी वेंदा आहिनि ॼण त वार जी बि खल लाहिणी हुजे, हलकल मुतनत्तिऊन वारी ॻाल्हि। हिते इब्राहिम अलैहिस्सलाम उन ॻाल्हि जे पोयां कोन वियो, वरी जवाब में इहो चई, रब जो तारुफ़ पियो कराए त मुंहिंजो रब उहो आहे जेको सिज खे ओभर खां उभारे ऐं उनखे ओलह में लाहे। जेकॾहिं तो वटि ताक़त आहे, रब हुअण जी दावा पियो करे। अच्छा, रब हुअण जी दावा आम्हूं साम्हूं पियो करे।
ऐं रब उन बादशाह के उते मारे न पियो। चए पियो न आऊं आहियां जेको मारियां जहिड़ा। फिरौन बि चयो पिया न रब्बुकुम अल-आला, रब नथो मारे उन मां। अलाह जी सिफ़त आहे न अल हकीम। हिते ॾिसो त इब्राहिम अलैहिस्सलाम माण्हुनि सां काफ़िर ऐं उहे बि दुश्मन ऐं उहे बि ताक़तवर, पर इब्राहिम अलैहिस्सलाम कहिड़े अंदाज़ दलील मज़बूत हुजे, दलील मज़बूत हुजे। बाक़ी बेअदबी बद अखलाक़ी न उन मुताबिक़ न, छो जो पंहिंजे मयार मुताबिक़ गुफ़्तगू कजे। मोहम्मद मुस्तफ़ा सां माण्हू गुफ़्तगू कंदा हुआ, दुश्मननि बि गुफ़्तगू कयूं। मूसा अलैहिस्सलाम अल्लाह तो चए तूं वञ सिधो सो फिरौन खे सम्झा। इहो वाक़ियो क़ुरान मजीद जो उमूमी ॻाल्हियूं जेके पाण ज़िक्र कयूं पिया क़ुरान मजीद जी निस्बत में। तूं वञी सिधो सो फिरौन खे सम्झा। कीअं सम्झाइजे? होॾ मां, तकबर ऐं गुरूर मां, आकड़ मां, हलण जे अंदाज़ मां, प्रोटोकॉल मां। तव्हां त हेॾी वॾी जेका ज़ाहिरी ताक़त आहे उन ते जीअं मूसा अलैहिस्सलाम पहुचे इन अंदाज़ में एंट्री हुजे, इन अंदाज़ में दाख़िल थिए जो फिरौन डप करे वञे। पंहिंजो अकुल, पंहिंजो दिमाग़, पंहिंजो फ़लसफ़ो इहो ई थो चए। पर हिन वाक़े जे अंदरि मूसा अलैहिस्सलाम पहिरीं थो चए अल्लाह आऊं अकेलो न, अल्लाह मुंहिंजो भाउ बि मूंसां गॾु हले। केरु? हारून अलैहिस्सलाम। हुआ अफ़सहु मिन्नी, ॿिए जी सलाहियत खे, ॿिए जी ख़ुसूसियत खे, ॿिए जी सिफ़त खे, ॿिए जे उन टैलेंट खे माण्हू तस्लीम करे। ही नेमतूं आहिनि रब जे तरफ़ां। अॼु पाण तस्लीम नथा कयूं। छो? अना अची थी वञे, ज़िद अचो थो वञे। हेॾां त पैगंबरनि जो वाक़ियो आहे। हू चए थो हारून अलैहिस्सलाम सम्झाइण में मूंखां वधीक आसान फ़हम में सम्झाए थो। रब साईं चयो हाणे तव्हां ॿई वञो, पर हाणे फिरौन सां ॻाल्हाईंदो कीअं? रब सम्झाए पियो फ़क़ूला लहू क़ौलन लय्यिना, उनखे नरमी सां वञी सम्झायो। नरमी सां सम्झाइण सां अॻियो माण्हू डप करे वेंदो। अॼु पंहिंजो मुआशिरो ईअं ई आहे, जेकॾहिं केरु थधड़े अंदाज़ में सम्झाए थो न, अदबी अंदाज़, अॻियो चवंदो त यार बेपोच माण्हू आहे या अबोझ आहे या डिॼणो आहे, पाण वटि इहा ई आहे। पर हर हालत अहिड़ी न हूंदी। मुख़्तलिफ़ सूरतनि में मुख़्तलिफ़ शयूं इस्तेमालु कयूं वेंदियूं आहिनि। जज़्बात बि आहिनि, कावड़ जो इज़हार बि कयो थो वञे, बुलंद आवाज़ में बि गुफ़्तगू पैगंबरनि कई आहे, मोहम्मद मुस्तफ़ा सां कई आहे। पर हाणे हिते अल्लाह रब्बुल आलमीन चए थो तव्हां हुन सां नरमी सां ॻाल्हायो। लअल्लहु यतज़क्करु औ यख़्शा, रब त ॼाणे थो फिरौन मोमिन कोन थींदो, पर रब चवे पियो लअल्लहु यतज़क्करु औ यख़्शा, या तूं नसीहत हासिल करे वञे या डप इख्तियार करे वञे। पैगंबरनि जी ज़िंदगी इन जे करे क़ुरान मजीद में ज़िक्र कई वई आहे, आऊं अमीं सिखूं पिरायूं। रब थो फरमाए इन इब्राहिम अलैहिस्सलाम जा असां कई इम्तिहान वरिता, मुख़्तलिफ़ तरीक़नि सां इम्तिहान वरिता। हाणे उन्हनि इम्तिहाननि में हिन मुकम्मल निभायो आहे। व इब्राहिम अल्लज़ी वफ़ा, पूरो पूरो निभाईंदो रहियो आहे। फ़अतम्महुन्न, उन्हनि कलिमात खे, उन्हनि लफ़्ज़नि खे पूरो कयो आहे, उन्हनि हुक्मनि खे पूरो कयो आहे। रब थो फरमाए त इन्नी जाइलुका लिन्नास इमामा, इब्राहिम अलैहिस्सलाम हाणे तोखे अॻवाणी था ॾियूं पूरी इंसानियत जे हवाले सां। लिन्नास उन दौर जे हवाले सां पूरो इलाइक़ो बि अची पियो वञे। लिन्नास हिकिड़ी वुसअत रखे थो। हाणे असां तोखे उहा अॻवाणी था ॾियूं, रहबरी था ॾियूं, उहा इमामत था ॾियूं। हाणे पंहिंजे औलाद जे बारे में फ़िक्रमंदी। अॼु पाण खे बि आहे न, केतिरी प्रॉपर्टी छॾे वञा औलाद जे लाइ जो औलाद खे तकलीफ़ न थिए। इन जुमिले जे पोयां बाज़ औक़ात भला मिसाल बि मौजूदु आहिनि, पर जेका नफ़्सा नफ़्सी आहे न, ख़्वाहिश परस्ती आहे न, उहा जाइज़ नाजाइज़ जी तफ़रीक़ ख़तम थी करे छॾे। हलाल हराम मुंहिंजो हक़ आहे न आहे, औलाद जे लाइ एतिरो करे वञा 7 पीढ़ियूं पियूं खाइनि, पोइ उन 7 पीढ़ियुनि जो हिसाब जेको अॻियां पियो ॾींदे उहो कीअं थींदो? औलाद जे लाइ फ़िक्रमंदी कयो था 20 साल जी ज़िंदगी जे लाइ, 25 साल जी ज़िंदगी जे लाइ, हालांकि भरोसो हिकिड़े ॾींहं जो बि कोन्हे को। इहा फ़िक्रमंदी अॻिते जे लाइ बि औलाद जे लाइ कयो न। केतिरी दुनिया तव्हां ॾेई वेंदो, पर इन दुनिया खे भली औलाद ॾेई वञो, बहितरीन तरबियत याफ़्ता दुआऊं, वालिद जो इख़लास, वालिद जी मुख़लिसी। जेकॾहिं औलाद हुअण जी हैसियत में आयो त वालिदैन जे मक़ाम खे सुञाणियो। इब्राहिम अलैहिस्सलाम जी ज़िंदगी जी ॿुधाए,
जेकॾहिं वालिद जी हैसियत में आयो तो औलाद जी अज़मत ऐं जो तखल्लुस, औलाद सां ताल्लुक, इहे सभई शयूं अव्हां जी ज़िम्मेदारी थिए थी ऐं दिली तौर ते हुजे। इब्राहिम अलैहिस्सलाम चए थो वमिन ज़ुर्रियती, परवरदिगार पंहिंजी औलाद जे लाइ बि इहो मक़ाम, इहो एज़ाज़ घुरां थो, ख़्वाहिश रखां थो। अलाह जीअं मुंहिंजी इमामत, मुंहिंजी रहबरी, मुंहिंजी अॻुवाणी जी ॻाल्हि आहे, एज़ाज़ जी ॻाल्हि आहे, इहो रुतबो अलाह पंहिंजी औलाद जे लाइ। अॼु आऊं अहीं औलाद जे बारे में फ़िक्रमंद आहियूं। किथे वालिदैन अनापरस्ती जो शिकार आहिनि, तस्लीम करणो पवंदो, ऐं किथे औलाद बाज़ औक़ात लफ़्ज़ त मुनासिब शायदि न लॻंदो हुजे, सस्तो ऐं हल्को हुजे, छुड़वागी या बेराह रवी जो शिकार आहिनि। औलाद पंहिंजे पाण खे अकुल कुल सम्झे, पंहिंजे पाण खे ताक़तवर सम्झे, हालांकि हर इंसान कमज़ोर आहे। मोहताजी केॾी ख़तरनाक शइ आहे। इहे आज़माइशूं आहिनि, औलाद खे बि आज़माइश करार ॾिनो वियो, पर इहा आज़माइश तय करे थी त इन आज़माइश मां निकिरो कीअं था। इब्राहिम अलैहिस्सलाम दुआऊं घुरंदो रहियो, आज़माइशनि में वेंदो रहियो, इहे पूरा किस्सा तव्हां ॿुधाया। इन जे अंदरि हिकिड़ो फ़लसफ़ो इहो, परवरदिगार औलाद ॾे, औलाद ॾे, रब हबली मिन साली। कहिड़ो औलाद? पाण बि दुआऊं घुरंदा आहियूं, चवंदा आहियूं औलाद कहिड़ो, ख़्वाहिश कहिड़ी था रखो, सोच कहिड़ी था रखो, रब हबली मिन सालिहीन। अल्लाह बासलाहियत हुजे, सालहियत बि हुजे ऐं सलाहियत बि हुजे। सालियत मतिलबु नेकोकार हुजे ऐं सलाहियत वारो बि हुजे। हबली मिन सालिहीन, अल्लाह सालिह औलाद। अॼु पाण इहा दुआ घुरूं था, अॼु पाण इहा फ़िक्रमंदी कयूं था। उन खां पोइ इहो साॻियो इब्राहिम अलैहिस्सलाम माण्हुनि खे चवे थो, औलाद ॾियण वारो अल्लाह आहे, औलाद खां महरूम रखण वारो अल्लाह आहे। इहा दावत तबलीग तौहीद जो पैगाम ॾींदो रहियो न, ऐं उन ई इब्राहिम अलैहिस्सलाम खे वरी अल्लाह साईं इन ई मामले में आज़माए थो। यादि रखी छॾियो, अल्लाह महबूब तरीन हालतनि में, महबूब तरीन शयुनि में, महबूब तरीन ख़्वाहिशनि जे अंदरि आज़माए थो। ॾिसूं बानो छा थो करे, ख़्वाहिश खे प्यारो थो करे या मुंहिंजे ताल्लुक़ खे। यादि रखो, मोहम्मद मुस्तफ़ा जूं आज़माइशूं फरमाए इन्न लिल्लाहि अशद्दु बलाअन अल अंबिया, सभ खां वधीक आज़मायो वियो आहे पैगंबरनि खे। मोहम्मद मुस्तफ़ा जी कहिड़ी कहिड़ी आज़माइश जी ॻाल्हि कयूं, कीअं कीअं आज़मायो वियो आहे। मोहम्मद मुस्तफ़ा जी ख़्वाहिश, मोहम्मद मुस्तफ़ा जो ताल्लुक़ मके सां केॾी मोहबत हुई, बेपनाह मोहबत हुई। रब कसम ज़िक्र कया क़ुरान मजीद में मके जा। मोहम्मद मुस्तफ़ा तूं इन शहर जो रहवासी आहीं, इन शहर जी निस्बत ऐं तुंहिंजे रहण जी निस्बत जो असांखे कसम आहे। अंत हिल्लुम बिहाज़ल बलद, रब कसम ज़िक्र कया न, इन मके शहर जो विछोड़ो थियो। मोहम्मद मुस्तफ़ा में इन मके शहर के छॾियऊं बि मुखातिब थियनि था शहर के, मक्का शहर तोखां वधीक मूंखे को प्यारो कोन्हे को, इहा सरज़मीन मूंखे प्यारी आहे, पर तुंहिंजे रहण वारनि मूंखे रहण कोन ॾिनो। मोहम्मद मुस्तफ़ा हरीस आहिनि, ख़्वाहिश रखनि था, केॾी पाकीज़ा ऐं मासूमाना ख़्वाहिश आहे पैगंबर मोहम्मद मुस्तफ़ा जी। फिलाणो माण्हू मुस्लमान थी वञे, दुआऊं घुरे, नाला वठे, महिनतूं करे, मुलाक़ातूं करे, इल्तिजाऊं करे, अदबी कलिमात चवंदो हुजे, ख़ैर ख़ाही कंदो हुजे, किथे त अल्लाह रब्बुल आलमीन ख़्वाहिशूं पूरियूं करे ऐं किथे बावजूद शिद्दत आहे ख़्वाहिश जी, अल्लाह रब्बुल आलमीन न पूरी करे। इहा ई त तौहीद आहे, इहा ई त आज़माइश आहे। पोइ अल्लाह खां शिकायत कबी, को अल्लाह खां नाशुक्री वारा लफ़्ज़ चइबा, मायूसी नाउमीदी जा। अल्लाह रहम करे आऊं अहीं पहिरीं ॾिसूं सही ख़्वाहिशूं कहिड़ियूं आहिनि। हेॾा इब्राहिम अलैहिस्सलाम दुआऊं घुरंदो रहे, माण्हू ताना मेणा ॾींदा रहनि, पर पुट जी ख़्वाहिश इन जे करे आहे जो पुट जे हवाले सां जेको तौहीद जो पैगाम, जेको पैगंबरी ऐं नुबुवत जो जेको हिकमत आहे, उहा पुट जेको पूरी करे सघे थो, उहा औरत जे हवाले सां न। हालांकि इस्लाम जे अंदरि औरत जी अज़ीम तरीन फज़ीलत ज़िक्र कई वई आहे, उनजा हक़ ॾसिया विया आहिनि, पर हिते ख़्वाहिश में बि छा आहे, ख़्वाहिश में बि अक़ीदत तौहीद आहे। त पुट मिले त उहो अॻिते मुंहिंजे पैगाम खे, अल्लाह जे इन तौहीद खे अॻिते पहुचाईंदो रहे। उहो पुट बि मिले, सिक पिन मां मिले, उनजी बशारतूं बि क़ुरान मजीद ज़िक्र करे। उन ख़ुशख़बरी जो अंदाज़ छा हूंदो,
वो मंज़र छा हूंदो, उहा घरवारी इब्राहिम अलैहिस्सलाम जी उहा सोच वीचार में हैरान ताजुब जी इंतिहा ते आहे तो मूंखे औलाद इन कुराड़प में जिते आऊं अजूज थी चुकी आहियां, बांझ थी चुकी आहियां, ज़ाहिरी के सबब कोन्हनि। अल्लाह सबबन जो मोहताज कोन्हे, अल्लाह वक्तन जो मोहताज कोन्हे, अल्लाह रस्तन जो मोहताज कोन्हे, अल्लाह रब्बुल माण्हुनि जो मोहताज कोन्हे। ही अल्लाह रब्बुल जी सिफ़त आहे अल हकीम। अल्लाह रब्बुल आलमीन हिकमत वारो आहे, अल्लाह कुदरत वारो आहे। वल्लाहु गालिबुन अला अमरी, अल्लाह हर मामले ते गालिब आहे। तो मुंहिंजा भाइरो ही जेको कुर्बानी करण जो जज़्बो आहे, इन जे पोयां असल में आहे कुर्बानी ॾियणु, माल जी कुर्बानी, ख़्वाहिशात जी कुर्बानी, फरमाइश जी कुर्बानी, जायज़ नाजायज़ जी तफ़रीक रखो ऐं पोइ ॾिसो त अल्लाह कारण ज़िंदगी असांजी छा आहे। मोहम्मद मुस्तफ़ा में ऐलान करे, अल्लाह ऐलान कराए थो त मुंहिंजी अव्हांजी ज़िंदगी में असीं ॾिसूं बुनियादी तौर ते तक़वा आहे, परहेज़गारी आहे, अल्लाह जो डपु आहे। मुंहिंजा भाइरो वक़्तु जेको मुक़ररु आहे, तय थियल आहे, पंहिंजी पुॼाणी ते पहुतो आहे। मूंखे अव्हांखे ऐं जेसीं ताईं आवाज़ु वञे पियो, सभिनी खां पैगाम इहो आहे त कुर्बानी ॾियण वारे इन जज़्बे खे सम्झंदा हुजूं, अल्लाह रब्बुल आलमीन सां तालुक़ मज़बूत रखूं। दुनिया आहे गुज़री वेंदी, गुज़ारियो न गुज़ारियो बीहण जी कान्हे, वञण जी आहे। हज़रत अली रज़ियल्लाहु अन्हु जे इन कौल सां ई कलाम के मुकम्मल कयूं था तो बुखारी शरीफ के अंदर वो अजीम कौल हज़रत अली रज़ियल्लाहु तआला जो इर्तहलत दुनिया मुदबिरतन वर्तहलतिल आखिरतु मुक़बिलतन अला व इन्न लिकुल्लि वाहिदतिन मिनहुमा बनून फकूनु मिन अबनाइल आखिरा वला तकूनु मिन अबनाइद दुनिया फइन्नल यौम अमलुन वला हिसाब व गदन हिसाबुन वला अमल। फरमाई दुनिया अचण वारी कोने, दुनिया वञण वारी आहे, आखिरत अचण वारी आहे। हिकड़ा आखिरत जा परस्तार हुंदा आहिनि, आखिरत जा चाहींदड़ हुंदा आहिनि, ॿिया सिर्फ़ दुनिया जा परस्तार आहिनि, सिर्फ़ दुनिया चाहिनि था। हज़रत अली चए थो तव्हां आखिरत वारा हुजो, तव्हां आखिरत जा परस्तार हुजो। ऐं पोइ फरमाईं त अॼु हीअं दुनिया जे अंदरि जेसीं ताईं ज़िंदगी आहे अमल जो मौक़ो आहे ऐं हींअर तकिड़ो फौरन उते जो उते टोटल हिसाब न पियो थिए, पर क़यामत जे ॾिहाड़े अॻिते फरमाई अमल जो मौक़ो न हूंदो, पोइ हिसाब किताब हूंदो। अल्लाह रब्बुल आलमीन खां दुआ आहे जेकी कुझु ॿुधायोसीं, जेकी कुझु सिखियोसीं, इनखे हक़ीक़ी तौर ते पिराइण, सम्झणु, एहसास पैदा करणु, ॿियनि ताईं पहुचाइण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। व आख़िरु दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।